ये मुझा मालिक न अकुल न मौत। अरे निभागा ताकत जी गालो कहे ताकत जी जना वो नहीं कर ताकत नहीं गाल देता हुआ ताकत नहीं मत करना हां ओ ठीक है हाँ कल मैंने गाड़ी है मुझा मालिक न अकुल न मौत। अरे चिड़िया ताकत जी गालो कहे ताकत जी वरी सेठ चए थो अरे हाँ हाँ वो तोल को न कर हकीम सां मिली आयो आहियां थोरो ख़ुशि थी वरी गुलू अलाए मोआ मतां लालच में वधीक डोज़ खाई त वाचन वारो कोन हां यो ए कुकुड़ का जो आया इने वाला कंठो इतां ब मिनट यो तो क्यों जे तो खोंग में हो तो क्यों जे जो ताका सां कढंदो हितां हां लेट्स गिव हां अल्लाह मोआ बता वधीक डोज खाई लालच में चई अधरंगो फिरन राचूं वो चए थो नड़े न तूं असांखे न सुञाणी मुंहिंजा वॾा हकीम दोस्त आहिनि वरी मालिक मथे बस मालिक खैर कर बस मालिक खैर करे तुंहिंजो बाक़ी आहे त मुश्किल ॻाल्हि करी थी बस नहीं चई दो मालिक खैर करई बाकी ॻाल्हि करी थी लॻई मूंखे हा